इलेक्शन कमीशन सदर जे चूंडनि बाबति मुशावरती इजलास में शिरकत न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास चूंडुनि जे हवाले सां गौर वीचार। इलेक्शन कमीशन चयो त सदर खे ख़त जो जवाब ॾेई चुका आहियूं। असांजो मौक़िफ़ तब्दील नाहे थियो। चूंडुनि वारो मामलो मुख़्तलिफ़ अदालतुनि में हली रहियो आहे। इलेक्शन कमीशन जा अमलदार सदर जे मुशावरती अमल जो हिसो न बणजंदा, नई इजलास में शरीक थींदा। लाहौर हाईकोर्ट पीटीआई जे पंजाब मां चूंडियल एमएनएस खे डी नोटिफाई करण वारो इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। अदालत पीटीआई जे वधीक 70 एमएनएस जी इस्तीफ़ा मंसूर करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी कई। पंजाब में ख़ाली तकनि ते नंढी चूंड बि रोकण जो हुकुम। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इलेक्शन कमीशन समेत समूरनि धुरनि खां जवाब तलब करे वरितो। अदालत चयो आहे त स्पीकर जे नोटिफिकेशन वारो मामलो 7 मार्च ते ॿुधो वेंदो। लाहौर हाईकोर्ट इमरान खान जे गाॾीअ खे अदालती अहाते में दाख़िल थियण वारी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। अदालत पारां इमरान खान जी सिक्योरिटी यकीनी बनाइण जी हिदायत। पीटीआई चेयरमैन जी सिक्योरिटी टीम जो लाहौर हाईकोर्ट जो दौरो सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। पीटीआई अॻवान सदोमर चयो आहे त इमरान खान कॾहिं बि अदालत में पेशीअ खां इनकार नाहे कयो। सिक्योरिटी मामलनि ऐं डॉक्टर्स जे हिदायतुनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इमरान हुकूमत जी पॉलिसी दहशतगर्दनि खे ख़ुशि करण लाइ हुई। इमरान दहशतगर्दनि सां गैर मशरूत ॻाल्हियूं कयूं। इमरान जी पॉलिसीअ ते नई सिविलियन ऐं अस्करी क़यादत फुल स्टॉप लॻाए छॾियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त असां पंहिंजी सरज़मीन ते दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं, पोइ हिते न हटंदासीं। कराची पुलिस ऑफिस ते हमले असां सभिनी खे धोरे छॾियो। हमले सां दहशतगर्दनि खे ख़त्म करण जो मुराद बुलंद थियो। तालिबान खे बचाइण जा ख़्वाहिशमंद समूरी सूरतहाल जा ज़िम्मेवार आहिनि। सिंध असेंबली में ख़िताब कंदे वरी वज़ीर आदिल शाह चयो आहे त असांजी सियासी ऐं फ़ौजी क़यादत मुतहद आहे। सभिनी जो मौक़िफ़ आहे त तालिबान सां ॻाल्हियूं न थींदियूं। दहशतगर्द समूरे पाकिस्तान मां घुसरी हिते पहुता। इंटेलिजेंस बहितर हुअणु घुर्जे। हा, गाॾियुनि जी हर हाल में रजिस्ट्रेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे, पोइ हिते न हटंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो ऑडियो ऐं वीडियोज़ लीक थियण वारे मामले ते चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जे जजिस खे ख़त। गुज़िरियल साल अक्टूबर में दाख़िल आइनी दरख़्वास्त खे फौरी तौर ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण ऐं शहरनि जी राज़दारी वारे हक़ जी तहफ़ुज़ लाइ क़दम खणण जी इस्तदा। इमरान खान चयो आहे त कुझु महीननि खां शकी ऑडियोज़ ऐं वीडियोज़ लीक थी रहियूं आहिनि। ऑडियोज़ ऐं वीडियोज़ हैकिंग ऐं डीप फेक समेत ॿियनि मामलनि जली तरीक़नि सां ठाहियूं वयूं आहिनि। शहरनि जी आइनी हक़नि जो दिफ़ा कयो वञे। गिरफ़्तारीअ खां अॻु ज़मानत जी दरख़्वास्त बदनीयतीअ ते ॿधल केस में दाख़िल कराई सघिजे थी। केस में बदनीयती न हुजे त पोइ ज़मानत कीअं ॾेई सघिजे थी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त असांखे कहाणी न पर क़ानून खे ॾिसणो आहे। सुप्रीम कोर्ट क़दर केस जे जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त वापसि वठण ते रद्द करे छॾी। कराची पुलिस ऑफिस ते दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान शहीद थियल पुलिस एहलकार जी शिकारपुर में जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहीद एहलकार अब्दुल लतीफ़ भुट्टो जी जनाज़े नमाज़ में एसएसपी, डीएसआर, रेंजर्स ऐं ॿियनि शिरकत कई। शहीद एहलकार जो मड़ अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। घोटकी जे कचे मां अगवा थियल कातिया फैक्ट्री जे रहवासी कादिर बख्श मीराणीअ खे मुक़ाबलेबाज़ वासियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब हथियारबंद मुखबी खे ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबलो थी पियो, जंहिं बाद हथियारबंद मुखबी खे छॾे फरार थी विया। गौसपुर जे कचे में पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। दुरानी महर वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थियो। मुक़ाबले दौरान एंटी एयरक्राफ्ट गन ऐं रॉकेट लॉन्चर्स जो इस्तेमाल। इलाइक़े में ॾका पखिड़िजी विया।
खैरपुर में गुर्बत खां तंग थी पान खे बाहि ॾेई आपघात जी कोशिश कंदड़ नौजवान ज़िंदगी जी जंग हाराए वियो। लुकमान कॉलोनी वासी नौजवान साजिद अब्बासी गिम्स अस्पताल गंबट में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत थी वियो। नौजवान कुछ ॾींहं पहिरीं बेरोज़गारी सबबि तंग पान खे बाहि ॾिनी हुई।